अनमोल वचन। सर्व बैकुंठ मुक्ति मोख पाए। सर्व वैकुंठ मुक्ति मोख पाए। एक निमख हरि के गुण गाए। एक निमख हरि के गुण गाए। भगवान जी कीर्तन जी अपार अनंत अथा महिमा हिन पंक्तिअ में चवनि था सब तरह जा वैकुंठ मुक्ति मोक्ष जेतिरे भी प्रकार जी मुक्ति थींदियूं आहिनि या वरी ऊंचा लोक थींदा आहिनि स्वरलोक महरलोक जनलोक तपलोक ब्रह्मलोक भगवान जो वैकुंठ लोक उहो सभु उहो भक्त पाए वठंदो आहे जेको निमेष भर प्रभुअ जा गुण गाईंदो आहे। निमख चइबो आहे निमेष खे, निमेष चइबो आहे अख जे छिंबण खे, अख छिंब जेतिरो वक़्तु, ईअं सम्झो हिकु सेकंड खां बि घटि। उहो बि कीर्तन अजायो न वेंदो आहे। चवनि था सभु तरह जा वैकुंठ मुक्ति मोक्ष उहो भक्त पाए वठंदो आहे जेको अख छिंब जेतिरो बि भगवान जो भजन कंदो आहे, उन जो कीर्तन कंदो आहे, उन जा गुण ॻाईंदो आहे। भगवान जे कीर्तन जी एॾी अथाह दिव्य महिमा आहे, अद्भुत महिमा आहे। निमख छाजे करे चए अथऊं कि इन खां कहिड़ो घटि समय हूंदो ॿुधायो। हक़ीक़त में सोचियो माण्हू ठीक सां नालो बि न खणी सघंदो पूरो पूरो भगवान जो, लेकिन छो चए अथऊं निमेष भर भाई जी अख पलक लॻी वई, अख सां पंहिंजो पाण ई खुलंदी आहे बंदि थींदी आहे, त एतिरो वक़्तु बि अगरि मरण जे समय भगवान जी यादि बि अची वई, मान लो नालो खणणो आहे भाई उनखे ओम नमो भगवते वासुदेवाय, त एतिरो नालो बि पूरो न थींदो हिकु सेकंड खां घटि में। त अगरि वीचार अचियुसि कि हाणे आख़िरी समय आहे मां नालो खणां थो, बसि एतिरो वीचार आयुसि तॾहिं बि मुक्ति मिली वेंदसि कि नालो त भीतर आयो न मन में भगवान जो, भले ज़बान सां न चई सघियो या मन सां पूरो न चई सघियो, हिकु अखर ई चई छॾी ओम, बसि मुक्ति मिली वई। लेकिन हिते ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे कि सर्व बैकुंठ मुक्त मोख पाए एक निमख हरि के गुण गाए। हिते ॻाइण जी महिमा आहे, जपण जी बि महिमा आहे, सुमरण जी बि महिमा आहे, स्मरण जी बि महिमा आहे, लेकिन हिन पंक्ति में त ॻाइण जी महिमा चई वई आहे। जॾहिं बि ॾिसंदो सूरदास महाराज में इकतारो खणी वेठा आहिनि, मीराबाई ॾिसंदो साज खणी वेठी आहे, सूरदास महाराज करताल खणी वेठा आहिनि, भाई मर्दाना रबाब खणी वेठा आहिनि, तुकाराम नामदेव महाराज झांझ खणी करे कीर्तन करे रहिया आहिनि, हनुमान महाराज पंहिंजे पुछ में नंढी सी घंटी ॿधी रखंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि त उहा वॼाईंदा आहिनि, उनजो वज़न केवल 60 लख टन आहे। नंढी सी घंटी हनुमान जी लाइ उहा पाण ई हलंदी आहे पुछ में, हथ में उहे बि करताल खणी करे कीर्तन कंदा आहिनि। एॾी वॾी ॻाइण जी महिमा आहे, एतिरी क़दुरु कि भॻवानु श्याम सुंदर बि मुरली वॼाई। ॻाइण में छा थींदो आहे, संगीत बि असांखे भॻवान जी तरफ़ भाव प्रकट करण में शक्ति ॾींदो आहे, संगीत बि भॻवान जे भजन में लॻाईंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। ये धुनी थी लॻे 2-2 टे कलाक कीर्तन था हलनि, अखंड कीर्तन था हलनि। ईअं कंहिंखे चओ 2 कलाक वेहो भाई हलो अॼु श्री राम धुनी कोन्हे, श्री नाम राम जप अथव, पोइ ॾिसो घणा माण्हू था वेहनि, ॾाढा घटि माण्हू वेहंदा, लेकिन जपण जी अलॻि महिमा आहे ऐं ॻाइण जी अलॻि महिमा आहे।
बस शर्त हिकिड़ी आहे, श्रद्धा विश्वास। गुरु नानक देव महाराज जन भी चवनि था जपजी साहिब में कि गाविए सुनिए मन रखिए भाव, गाविए सुनिए मन रखिए भाव। दुख पर हर सुख घर ले जाए, दुख पर हर सुख घर ले जाए। गायो चाहे ॿुधो श्रवण कयो, बस मन में भाव हुजे, सिक हुजे, श्रद्धा हुजे, सब दुख दूर ऐं सब खुशियूं सुख उन खे अची वेंदा आहिनि। चओ हरे राम हरे राम। इन करे ॻाइण जी अद्भुत महिमा आहे, अपार महिमा आहे। सतयुग में, त्रेता में, द्वापर में ॾिसो त सही, यज्ञ करण सां, ध्यान करण सां, पूजा करण सां हज़ारनि हज़ारनि सालनि में जेको लाभ मिलंदो हो, कलयुग में केवल उहो कीर्तन करण सां 15 मिंटे में मिली वेंदो आहे। ॿुधायो 15 मिंट काॾे ऐं हज़ारे साल काॾे। एॾी महिमा भगवान जे कीर्तन जी आहे, एॾी अद्भुत महिमा आहे। ॻायो आहे, ॻाए करे कई संतनि महात्माउनि पाए वरितो। गुरु नानक देव ॻायो, मीराबाई, जनाबाई, सखूबाई, करमेती बाई, करमठी बाई, इन्हनि ॻायो। नामदेव महाराज, तुकाराम महाराज, भक्त कूरमदास, विठल विठल चई करे मीराबाई ऐं पंडरपुर में केॾा महात्मा थिया आहिनि, उन्हनि सभु ॻाए करे केवल भॻवान खे पाए वरितो आहे। तुकाराम महाराज ॻाए ॻाए करे शरीर सहित भगवान जे परम धाम हली आहे। नरसिंह राम मेहता बिल्कुलु करताल खणी करे ॻाईंदा हुआ। भंडारो कराए छॾियो संगत खे, व्यापारियुनि जी 700 रुपए जी हुंडी, हाणे कीअं थिए? त नरसिंह राम मेहता चवनि था मुंहिंजो कहिड़ो मान सम्मान। उते जॾहिं माण्हू चवंदा त 700 रुपया कंहिं लिखी ॾिना, त नरसिंह भगत। केरु आहे नरसिंह? भगवान कृष्ण जो भगत आहे। तॾहिं रोअण लॻा त प्रभु मूंखे पंहिंजी परवाह त न आहे, मूंखे कैद मिले, जेल मिले, साधुनि भंडारो कयो, मुंहिंजो कमु थी वियो, लेकिन तुंहिंजो जेको नालो ख़राबु थींदो मूंखे उन जो दुख आहे। तुंहिंजे नाले ते बट्टो लॻंदो, तुंहिंजो ई नालो न ख़राबु थींदो, केॾा भक्त वीचारा उहे बि दुखी थींदा। त छा कयो? उन बि झांझ खईं, करताल खईं हथनि में, ऐं नची करे भॻवान खे ॻाए करे रिझायो कि मेरी हुंडी चुकाओ ब्रजराज रे सांवरे गिरधारी। ऐं वाकई छा कयो? थोरी देरि बीह करे नची करे कीर्तन कयो ऐं भॻवान खे वैकुंठ छॾे करे अचिणो पियो। ऐं सेठ जो भेष बणाए करे अची करे उहा हुंडी, जीअं हिन ज़माने में चेक ऐं डीडी हलंदा आहिनि, तीअं पुराणे ज़माने में हुंडी हलंदी, कागज़ ते लिखी ॾींदा, उहा ई हुंडी हूंदी हिकु शहर मां ॿिए शहर में। त भॻवान अची करे उहा हुंडी चुकाए आहे। ॿुधायो, इहा कीर्तन जी महिमा आहे। तंहिंजे करे ख़ाली समय कमु कंदे कंदे ॻायो, भॻवान जा गुण ॻायो, कीर्तन कयो, गुनगुनायो। सहज भक्ति आहे, सरल भक्ति आहे। जेके चवंदा आहिनि नाम जपण में मन नथो लॻे, कीर्तन कयो। गुरु मंत्र जी माला फेरे छॾियो, जेतिरा बार तव्हां 11 बार 21 बार जेतिरा कयो था, जेतिरो बि फेरियो था 2-4 बार फेरे छॾियो। बाक़ी अगरि समय तव्हांखे बिल्कुलु कमु कंदे कंदे बि कीर्तन कयो। नाम जपण में मन नथो लॻे, कीर्तन में ॾिसो लॻी वेंदो, धुनी लॻाईंदे लॻाईंदे। केॾा त कीर्तन आहिनि भॻवान जा, कोई हिकु ई कीर्तन थोरी न आहे, सभु नाला भॻवान जा समान आहिनि। सभिनी भॻवान जे नाम में भॻवान समायल आहिनि। अथाह महिमा आहे भॻवान जी कीर्तन जी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। ईअं लगन थी वेंदी आहे नाम में भॻवान जे, जंहिंमें जंहिंखे रस अची वञे। कुल मिलाए भक्ति हलंदी रहे, नाम हलंदो रहे। हाणे त मीडिया में ॾिसो, माण्हू घर वेठे सभु प्रमाण ॾिसी थो वठे। CCTV कैमरा लॻल आहिनि, वीडियो था अचनि, फोटू तुरंत अची था वञनि।
वृंदावन जे हिकिड़े संत जो फोटो आयो जंहिं हाणे पंहिंजा प्राण त्याग कया। तव्हां ॾिठो हूंदो, कुझु समय पहिरियों जी ॻाल्हि आहे त उन देह त्याग कई। भजनानंदी महाराज भजन करण वारा प्राण निकिरी विया आहिनि ऐं हथ में उहो माला वारो स्थान उअं ई पिया, आङुरियूं उअं ई हलनि थियूं पियूं, हलंदे हलंदे बीह रहियूं। हथ में जीअं न माला घुमाइबी आहे उहा ई मुद्रा ठहियल आहे ऐं प्राण निकिरी विया। यानी हुन केॾी भक्ति कई हूंदी, जीवन भर उन हथ हलायो हूंदो, बिल्कुलु माला घुमाई हूंदी, तॾहिं त अंत समय उन मुद्रा में यानी नाम जपींदे जपींदे प्राण निकिरी विया। केॾी कृपा आहे। जन्म जन्म मुनि जतन कराही, अंत राम कही आवत नाई। केॾी करुणा आहे। बिलासपुर सेंट्रल जेल में अॼु खां लॻभॻि 10 साल पहिरियों कैदियुनि खे हिकिड़ो महात्मा गीता ॿुधाइण वेंदो। भगवद गीता उनजो नियम हूंदो, रोज़ ॿुधाइण वेंदो या हफ़्ते हफ़्ते ॿुधाइण वेंदो। त हाणे गीता ॿुधाईंदे ॿुधाईंदे उनखे अटेक अची वियो, गुज़ारे। चवंदे चवंदे इहा केॾी कृपा आहे। भाई ॾिसो, मृत्यु त अचणी आहे, हर व्यक्तिअ जी, हर माण्हूअ जी अचणी आहे, लेकिन भगवान खे यादि कंदे कंदे, सुमरन कंदे कंदे, प्रभुअ खे ॻाईंदे ॻाईंदे अगरि संसार छॾिजी वञे त सिधो वैकुंठ, सिधो वैकुंठ भगवान जो। इन करे चवनि था ॻाइण जी आदत विझी छॾियो भाई। हा, जीअं कूड़ ॻाल्हाइण जी आदत आहे, वधीक ॻाल्हाइण जी आदत आहे। हा, मोबाइल जी आदत आहे। तव्हां मोबाइल पियो हुजे पाण ई ॾिसो हथ हली वेंदा। 100 बार त मोबाइल में हथ हली वेंदा आहिनि। नौजवान जेके बि आहिनि उन्हनि खे अनुभव हूंदो, वॾनि खे भले न हुजे, लेकिन नौजवाननि खे अनुभव आहे। मोबाइल पई हुजे, कुझु बि न हुजे भले, हाणे 5 मिंट पहिरियों पूरो ॾिसी चेक करे वरितो हुजईं सभु कहिड़ा संदेश आया आहिनि, छा थियो आहे, ऐं बसि हेॾे होॾे ॻाल्हाई, तुरंत ईअं हथ हली वेंदा मोबाइल ॾे। यानी एॾी आदत थी वई आहे असांखे, अकारण बिना कारण जे। ईअं भॻवान जे भॼन जी आदत हुजणु खपे, सुभाउ थी वञे कि माण्हू रही न सघे। तव्हांखे कथा ॿुधाई आहे, महात्मा श्यामलाल हूंदा हुआ, नाम जपण जी ॾाढी आदत हूंदी। त जेॾी महिल शौच वेंदा हुआ उते बि भॼन शुरू थी वेंदो। त उन्हनि छा चयो कि त भॻवान जो पवित्र नालो आहे, मुंहिंजी दशा अपवित्र आहे। कीअं कयां त ज़बान खे पकड़े वेहंदा, ज़बान खे पकड़े हथ सां ओॾी महिल भाई ओॾी महिल बि भॼन थी करे। त वापसि आया हिकु ॾींहुं त कोई हथ धुआरण वारो कोन हो। त हिकिड़ो बालक आयो, बाबा जी हम हाथ धुलाते, धुला दो भाई। त उहो नंढो सो 8 साले जो बालक अची करे उहो लोटो खणी उनखे पाणीअ सां संत खे हथ धुआरण लॻो। उहो चवणु लॻुसि त बाबा जी एक बात पूछे। पूछो भाई। आप आज शौच में हमने देखा, तरी पुराने ज़माने में परते वेंदा जंगल में, हम जा रहे थे, आपको देखा आप शौच के समय एक हाथ से, दाहिने हाथ से जबान को पकड़ के बैठे थे। अरे तूने देख लियो लाला? हाँ हमने देख लियो। खिली करे चवने लगा, अरे बेटा क्या बताएं, इस जबान को भजन करने की आदत है गई है। इन जबान के भजन करण की आदत थी वही है। तो वो बालक चवने लगो, ये क्या खराब आदत है? अरे नहीं, खराब आदत नहीं है, जगह तो खराब है। अच्छा बाबा जी, खराब जगह में भगवान को नाम नहीं लियो जावे? महात्मा के चक्कर अची वियो त कहिड़ो सवाल पुछी छॾी। चई भाई ख़राब जगह में कीअं भगवान जो नालो खणूं, आख़िर अपवित्र उते दशा आहे। ऐं भगवान जो नालो त भगवान जो रूप आहे, भगवान पाण समायल आहिनि, शुद्ध परम पावन आहे, सभिनि खे पवित्र करण वारो। छा इहो भगवान जे नाम जो अपराध न आहे उते असां नालो खणूं? तो उन नंढे से बालक चयो, अच्छा बाबा जी एक बात पूछें। पूछो लाला। अगर वहीं अशुद्ध अवस्था में प्राण निकस जाए तो क्या करोगे? ब्रज भाषा में कि उन अवस्था में ही तव्हां जबान पकड़े वेठा आहियो, प्राण निकिरणा हुजनि त पोइ छा कंदो? अरे बाप रे, होश गुम थी विया। चई त वॾनि खे अकुल न आयो आहे इन ॻाल्हि जो, इन जो ध्यानु न आयो आहे। तुरंत बांह पकड़े वरिती, सच ॿुधाए तूं केरु आहे? तुरंत बांह छॾाए करे श्री कृष्ण भगवान उहे अंतर ध्यान थी विया उते।
पाण भगवान आया। उन ॾींहं खां पोइ उन्हनि शुद्ध अशुद्ध अवस्था में जाते काथे भगवान जो भजन शुरू करे छॾियो, सुमरन। कोई भेण पुछे पई त भाई असां पंहिंजो गुरूअ जो नामदान वरितल आहे त उहो जपियूं कि न जपियूं? कमु कंदे कंदे भाई ज़रूरु जपियो। उहो ज़बान सां ॿाहिरि स्पष्ट न जपिबो आहे, जेके मंत्र हूंदा आहिनि, पर मानसिक भजन त कयो न भाई, कीअं न कंदव? मानसिक भजन त करिणो ई आहे। बाक़ी शुद्ध अवस्था में आहे चाहे नाहे, माण्हू भाई ॻाए कीर्तन करे ॿाहिरि। बाक़ी शौच वग़ैरह क्रिया में मानसिक भजन उते बि हलणु खपे, मन सां, आवाज़ सां न अचे, बसि एतिरी सी ॻाल्हि आहे। बाक़ी त सनानु कयो अथई न कयो अथई, कीर्तन त राति जो 2 बजे करे, सुबुह जो करे, जेॾी महिल करे, उन लाइ कोई बंधन कोन्हे। कीर्तन कंदो रहे, कंदो रहे। तव्हां अॼुकल्ह मीडिया में ॾाढो ॾिसंदा आहियो, हे महात्मा हीअं था चवनि, हे संत हीअं था ॿुधाइनि, हीअं न कंदव त पाप अथव। ऐं ग़लति नथा चवनि, सही था चवनि, शास्त्रनि में लिखियलु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मां कि कलयुग में भॻवानु वधीक न ॾिसंदा आहिनि नियम। वधीक चकर में न पवजो, हिन ॾींहं ते हे न खाइजे, हुन ते हो न कजे, हिन ते हीअं न कजे, हे कंदो त महापाप लॻंदव, हीअं थी वेंदव। बराबरि नियम आहिनि, पर सत्य युग जा बि त लिखियल आहिनि, त्रेता युग जा लिखियल आहिनि, द्वापर युग जा लिखियल आहिनि। हे त कलयुग हली रहियो आहे। कलयुग में भॻवानु नथा ॾिसनि त माण्हू वीचारो केतिरो कमज़ोर थी वियो आहे, मन कमज़ोर, तन कमज़ोर, निश्चय कमज़ोर। छा करे सघंदो? चवनि था बसि कुझु न कयो, भॼन कयो, सभु भुलिजी वञो। ठीकु आहे, संत चवनि था प्रणाम आहे, जेतिरो पालन करे था सघो ज़रूरु कयो, मना न आहे। बाक़ी भॼन कयो, ख़ूब भॼन कयो। तुलसीदास महाराज खां कंहिं पुछियो त बाबा जी एतिरा नियम, कहिड़ा कहिड़ा नियम लिखियल आहिनि ख़बर अथव? शाम जो हिन दिशा में न वञे। हाणे कंहिंखे दिशा जो पतो ई न पवंदो आहे, घर में ई पतो नथो पए माण्हुनि खे। शाम जो फलाणी दिशा में न वञे, धूल न उॾामे, ओॾे न वञे, हीअं न करे। और केरु ख़्यालु कंदो भाई? अहिड़ा अहिड़ा त नियम आहिनि। 30 तारीख़नि में नियम लिखियल आहिनि। कार्तिक में ॿुधंदा आहियो त हिन ॾींहं ते हे न खाइजे, हिन ॾींहं ते हे न खाइजे। यादि ई न रखी सघंदो माण्हू। हिकिड़ो त वॾो कोई उन लाइ लिस्ट ठाहे रखे, त छा कयूं असां? तॾहिं तुलसीदास महाराज चयो, ॾाढी प्यारी ॻाल्हि चई, राम को सुमिरबो सब विधियों को राज है। चो राम को सुमिरबो सब विधियों को राज है। राम को विसारबो निषेध सिर काज है। राम को विसारबो निषेध सिर काज है। भगवान खे यादि रखियो, सभिनी विधियुनि जो पालन थियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं सभु विधियूं पालन कयो, भगवान खे विसारे छॾियो, सभु पाप सिर ते चढ़िया। इन खां प्यारी ॻाल्हि कहिड़ी हूंदी ॿुधायो विधि निषेध जे बारे में? चओ हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। इन करे ॾिसो कई भक्तमाल जी कथाऊं कि एकादशी न करण वारे खे हुनखे मिलियो, कंहिंखे अढाईया भगत खे, असांखे त न मिलियो आहे। छो जो हुनखे प्रेम थियो। भगवान प्रेम सां मिलंदा आहिनि, क्रिया सां न मिलंदा आहिनि। अच्छा, इन जो मतिलबु इहो बि न आहे कि छा एकादशी अजाई वेंदी, हिकु पल बि अजायो न वेंदो। सुभाणे जी एकादशी त त्रिस्पर्शा एकादशी अथव, जंहिंमें 11 12 त्रयोदशी तिथि पए त सम्झो उनजो करोड़े गुना लाभ वधी वेंदो आहे। यानी हिकु ई एकादशी हज़ारनि एकादशियुनि जे बराबरि आहे उहा। चओ हरे कृष्ण। सुभाणे त सॼे घर में एकादशी भोजन ठाहिजो, भले न रखण वारा बि हुजनि, उन्हनि खे 6 टाइम खारायो, पर अन्न न खारायो, कम से कम दोष न लॻे। ख़ूब भॼन कनि, कलाक ॿ विहारे करे कीर्तन करायो। नथा कनि त कीर्तन हलाए छॾियो। चओ हरे राम। कथा शुरू करे छॾियो। वियो भाई, हिकु अध्याय पढ़णो अथव भागवत जो, वियो हिते हिकु अध्याय गीता जो, हिकु ॼणो पढ़े सभु ॿुधनि। छा लॻंदा आहिनि 15 मिंट, ऐं सॼो घर भॻवान जो मंदिर ठही वेंदो आहे। कलयुग जो असरु निकिरी वेंदो आहे, सतयुग अची वेंदो आहे। इहो असां ज़रूरी न सम्झंदा आहियूं। इहो कोई ज़रूरी न आहे। ॿिया सभु कम ज़रूरी आहिनि। 2-2 3-3 कलाक ॿियनि ॻाल्हियुनि में ज़रूरी आहे।
8 कलाक ॿार स्कूल वञे, न वञे त चमाट हणंदा ॿार खे, छोड़े त जो ध्यानु कोन्हे। यानी तव्हां एतिरा ज़िमेदार आहियो न कि ॿार स्कूल नथो वञे त तव्हां उन खां पुछो था न छो न वियो आहे, उथारे करे निंड मां बि खड़ो तयारु कयो था। तव्हांजी इहा ज़िमेदारी न आहे कि घर वारनि खे चओ कलाक वियो, हिते अधु घंटो वियो, अरे 15 मिंट त वियो, अॼु गीता जो अध्याय पढ़ंदासीं। हाणे वॾा न कंदव त नंढा कोई एतिरा कोई महात्मा त कोन पैदा थिया आहिनि जन्मजात, चैतन्य महाप्रभु त आहिनि कोन कि कीर्तन कयो त चुप थियनि, न कयो त रोअण लॻनि। त इहे नियम केरु ठाहींदो? सत्संगी माण्हू न ठाहींदा त केरु ठाहींदो ॿुधायो? हरे राम हरे कृष्ण हे हरे, जय श्री कृष्ण गोविंद। ॾिसो भाई, अगरि असां गंभीर आहियूं पंहिंजे सदगतीअ जे लाइ, पंहिंजे ॿारनि सां प्यार अथव, घर वारनि सां प्यार अथव, माता पिता सां, भाउर भेनरुनि सां, त गंभीरता सां इहो नियम ठाहियो। हिकु अध्याय रोज़ गीता जो हुजे, या हिकु अध्याय भागवत जो हुजे, अधु घंटो कीर्तन हुजे, भॻवान जो सुमरन हुजे, सामूहिक हुजे। जेके मिली करे भक्ति कंदा आहिनि उन्हनि में प्रेम हूंदो आहे। जे मिली करे रोटी खाईंदा आहियो न, ते मिली करे कथा थिए घर में, सत्संग। दरबार जी अलॻि ॻाल्हि अथव, मां बोनस जी ॻाल्हि थो कयां, तव्हांजे घर जी ॻाल्हि थो कयां, दरबार जी ॻाल्हि नथो कयां। दरबार में बि सभिनि जो सॼो परिवार थोरी न ईंदो आहे। हिकु भाती ईंदो त ॿियो घरु संभालींदो, त टियों दुकानु संभालींदो। ॿुधायो, सीरियल ॾिसण लाइ कलाक कलाक आहे, परिवार सां मिली करे कलाक कलाक सीरियल ॾिसंदासीं, 2-2 कलाक असां टीवी ॾिसंदासीं, 3-3 कलाक। 15 मिंट कोन्हनि, भारी ॼण सिर ते मुसीबत अची किरी पई, पहाड़ अची किरी पियो। 15 मिंट वेही करे गीता, छोरा ई जवाबु ॾींदव, चओ हरे राम। त इहो वॾनि जो फर्ज़ु आहे, धर्म आहे। वाकई उन्हनि जो कल्याण चाहियो था। माता पिता सुत निकट मिलावे, उदर भरे सोई विद्या देवे। माता पिता ॿारनि खे सॾु कराईंदा आहिनि, ऐं पैसा कीअं कमाए, पेट कीअं भरे, उहा ई विद्या सेखारींदा आहिनि। बसि चओ हरे कृष्ण हे हरे, हरे नारायण। कीर्तन कयो भाई, कीर्तन कयो। ॻाइण जी अथाह अपार अनंत महिमा आहे। ॻाए ॻाए थकी पओ, कीर्तन ॿुधणु शुरू कयो। मीडिया केॾी अची वई आहे, शुद्ध कीर्तन। भॼन अलॻि अथव, भॼन बि ॿुधो, पर कीर्तन में त शुद्ध शुद्ध घी भरियल पियो आहे, मखणु भरियल पियो आहे। नाम ई नाम आहे भॻवान जो, उनजी पुनरावृत्ति आहे। कुझु भॼन बि भले सुठा आहिनि, भाव वारा आहिनि, ॿुधी वठो, हा न। पर कीर्तन अलॻि अथव, भॼन अलॻि अथव। जेके ॿिया भॼन ॿुधंदा आहियो, ठेंग टपा ॾियण वारा, कई भॼन आहिनि मनोरंजन वारा, उन में भॻवान जा कई भॼननि में त नालो ई नथो अचे, अहिड़ा बि भॼन आहिनि। हा न न, मां कीर्तन जी ॻाल्हि थो कयां। कीर्तन हलाए छॾियो। श्री राम जय राम जय जय राम, गोविंद बोलो हरि, गोविंद जय जय, बांके बिहारी मेरे। इहे कीर्तन कयो, नाम हलंदो रहे। राधे 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 राधे। अपार महिमा आहे, मज़ाक न आहे। कंहिंजा प्राण निकिरण वारा हुजनि ऐं आस पास कोई कीर्तन शुरू करे छॾे, मूं सां ई ॻाए उते, हिकु माण्हू बीह करे उते भॻवान जो नाम जपे, त उहो नरक वञण वारो हूंदो त उहो प्राणी बि नरक वञण खां बची वेंदो, चाहे पापी माण्हू हुजे। ॿुधायो, जबकि उन जपियो न आहे, लेकिन आस पास कीर्तन हले थो पियो। कार्तिक में कथा ॿुधंदा आहियो न, कि कीअं नरक वञण वारो हो, चोर माण्हू, पापी, धनेश्वर। लेकिन अंत समय संतन महात्माउनि चयसि, भाई राम चओ, हे हरि। हा, कोई गीता तो पढ़े, कोई कीर्तन तो करे, तो सिद्ध वो भी वैकुंठ हली वियो। एड़ी महिमा है। श्री कृष्ण गोविंद। मेरे तो आधार सीताराम के चरनार बिंद, मेरे तो आधार सीताराम के चरनार बिंद, मेरे तो आधार राधे श्याम के चरनार बिंद, मेरे तो आधार राधे श्याम के चरनार बिंद, कृष्ण के चरनार बिंद
गोविंद के चरणार बिंद। कृष्ण के चरणार विंद, गोविंद के चरणार विंद। माधव के चरणार बिंद, मोहन के चरणार बिंद। माधव के चरणार विंद, मोहन के चरणार विंद। राधा के चरणार बिंद, कृष्ण के चरणार बिंद। राधा के चरणार विंद, कृष्ण के चरणार विंद। हाँ मेरे तो आधार राधे श्याम के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार विंद। जय गोविंदे जय गोपाल, केशव माधव दीन दयाल। जय गोविंदे जय गोपाल, केशव माधव दीन दयाल। हरे नारायण गोविंदे, रामा कृष्ण गोविंदे। हरे नारायण गोविंदे, राम कृष्ण गोविंदे। हरे गोविंदे परमानंदे, जय गोविंदे जय रामा। हरे गोविंदे परमानंदे, जय गोविंदे जय रामा। नागर नवल किशोर मनोहर, शोभा सुंदर हे श्यामा। नागर नवल किशोर मनोहर, शोभा सुंदर है श्यामा। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार विंद। मेरे तो आधार सीताराम के चरणार बिंद। मेरे तो आधार सीताराम के चरणार विंद। श्री राम के चरणार बिंद, हनुमान के चरणार बिंद। श्री राम के चरणार विंद, श्री हनुमान के चरणार विंद। श्री हनुमान के चरणार बिंद, सतगुरु के चरणार बिंद। हनुमान के चरणार विंद, सतगुरु के चरणार विंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार विंद। रघुपति राघव राजा राम, मुरली मनोहर राधे श्याम। 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 श्री राम जय जय राम, राधा माधव राधे श्याम। श्री राम जय जय राम, राधा माधव राधे श्याम। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार विंद। हाँ मेरे तो आधार राधे राधे श्याम के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे श्याम के चरणार विंद। मेरे तो आधार राधे गोविंद के चरणार बिंद। मेरे तो आधार राधे गोविंद के चरणार विंद। इन तरह सां प्रभु को दान घुरो साथ संगत जी कि सब थियणो तो भगवान जी कृपा सां ई आहे। कुल मिलाए करे आख़िर ॻाल्हि त भगवान जे चरणनि में सचे दिल सां अरदास कयूं। ॾिसो हिकिड़ो थींदो आहे प्रारब्ध, ॿियो थींदो आहे पुरुषार्थ, हा न। प्रारब्ध यानी क़िस्मत, पुरुषार्थ यानी पंहिंजो कर्म करणु।
त असां धंधे में कॾहिं न चवंदा आहियूं भॻवान खे त ताक़त ॾे त मां चाबी खणी वञा प्रभु दुकानु खोलियां, प्रभु मूंखे ताक़त ॾे त मां वसूली करे अचां। चुपचाप निकिरी वेंदा आहियूं, यादि तक न ईंदो आहे। कॾहिं चवंदा आहियूं भॻवान खे प्रभु दया कजा मां दुकानु खोलियां अॼु वञी करे। ख़बर आहे पुरुषार्थ आहे, उनखे असां पुरुषार्थ सम्झियो आहे पैसे कमाइण खे, पर उहो प्रारब्ध आहे। हानि लाभ जीवन मरण जस सप जस विधियात, हे पुरुषार्थ आहे भॻवान जो भॼन। बार बार भॻवान खे चऊं, अगरि भॻवानु लिखी छॾनि की हिन माण्हूअ खे भक्ति न मिलंदी त उनखे इंसान ई न ठाहे। माण्हू बणाइण जो अर्थ ई अहिड़ो आहे कि हर इंसान धरतीअ जो पापीअ खां पापी बि चाहे त भॻवान खे पाए थो सघे, कि भॻवान जे कीर्तन में एॾी शक्ति आहे, उन जा जन्मनि जा पाप बि ख़तमु थी वेंदा ऐं भॻवान खे बि पाए वठंदो। हिकु बार न, हिकु हिकु माण्हू कई कई बार भॻवान खे पाए थो सघे। चओ हरे राम। त इहो पुरुषार्थ आहे। जेकी ॻाल्हि नथी अचे माण्हू असांखे चवंदा आहिनि भई छो था चओ असांखे, न कृपा कयो न नाम में मन लॻे, दया कयो शांती अचे। मां जॾहिं साक्षात भॻवानु वेठा आहिनि उन्हनि खे चवनि था चओ, छा भॻवानु ॿोड़ा आहिनि, ॿुधंदा न आहिनि? छा भॻवानु ॾिसनि नथा? छा भॻवानु मन जी ॻाल्हि नथा सम्झनि? मतिलबु श्रद्धा में कमी आहे, खोट आहे असांजे मन में। चओ न भॻवान खे, साक्षात चओ न, उहो छा नथा करे सघनि? भाई हो त दुनिया बदिले था सघनि, कर्म बदिले था सघनि, क़िस्मत बि बदिले था सघनि, छा नथा करे सघनि? सभु करे था सघनि, ईश्वर आहिनि। उन्हनि खे चओ न, पहिरियों त इहा ॻाल्हि मन में विहारियो कि भॻवानु सभु ॿुधनि था, ॾिसनि था, सर्व व्यापक आहिनि। ईअं न आहे कि तव्हां मूर्तीअ जे साम्हूं हिते भॻवान जे वेठा आहियो हिते ॿुधनि था, जिते मूर्ति न हुजे उते बि ॿुधनि था। भॻवान त आहिनि न, हे त असांजे यादि अचण जे लाइ भॻवानु विग्रह रूप में प्रकट थिया। भॻवानु भक्त खे वचन ॾिनो हा न, त मां विग्रह रूप में हाणे मां प्रकट थी वियुमि। कई भक्तनि जे लाइ भॻवानु मूर्ति ठही प्रकट थिया। हे त असांजी भक्ति वधे, भॻवानु यादि अचनि, मिठा प्रेम थिए भॻवान में, इन करे विग्रह आहे। इन करे मीराबाई त बचपन में गॾु खणी घुमंदी भॻवान खे, ऐं वॾी थी त भॻवान जे पोयों घुमणु शुरू कई। लेकिन इन जो अर्थ इहो न आहे कि तव्हां जाते वेठा आहियो उते भॻवान न आहिनि। हर जॻह हर समय ते हर प्राणीअ सां भॻवानु गॾु आहिनि। किथे बि हुजो, गंदी खां गंदी जॻह हुजे, मदिरालय हुजे, जुआ हलंदी हुजे, हिंसा हलंदी हुजे, उते बि भॻवानु आहिनि। उहे किथे न आहिनि। भले स्थान ख़राबु आहे, क्रिया ख़राबु आहे, भॻवानु त उते बि। चओ हरे कृष्ण। त जेको कमु न थिए भॻवान खे चओ, बार बार चओ, 1000 बार चओ, रोई करे चओ, सभु थी वेंदो आहे। भॻवानु छा नथा करे सघनि? ॾिसंदा आहिनि, प्यास त पंहिंजी खपे। अगरि बिना चवण जे बिना प्यास जे भॻवानु मिली वञनि पोइ त सभिनी खे मिली वञनि। शराबियुनि खे बि मिली वञनि, जुआरियुनि खे बि मिली वञनि, कसाइनि खे बि मिली वञनि। ईअं ई मिलणा हुजनि भॻवानु त। इन करे भॻवानु केवल हिकु ई शइ ॾिसंदा आहिनि, तुंहिंजी चाह केतिरी आहे, बसि तुंहिंजी प्यास केतिरी आहे, ॿियो कुझु न चवंदा आहिनि भॻवानु। कर्म कहिड़ा अथई, कहिड़ा हिसाब किताब अथई, पाप कया अथई, हे कयो अथई, न न, बसि तूं केतिरो चाहीं थो, तुंहिंजी उञ केतिरी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। लाभ वठो साध संगत जी। शाम जो रामचरित मानस थी हलेव, चकर भाटा वारी संगत ज़रूरु अची लाभ वठो, बिलासपुर वारी संगत मोबाइल ते लाभ वठो। ऐं सुभाणे एकादशीअ जो बि परम लाभ